भाउ शाहजहान ख़ासकली जो अॼु जनम ॾींहुं आहे। जनम ॾींहं जे मौक़े ते आउं हकीर ऐं फ़क़ीर हे सिटूं अर्पींदुसि। बहार मुंद जी आमद में हिन भाउ शाहजहान जो धरती ते अचनि एतिरो त ख़ूबसूरत साबित थियो। यकीनन संदसि आवाज़ जादूगरी असांजे दर्दीले दिलनि ते कंहिं तबीबनि जे मरम वांगुरु रहियो। कॾहिं कॾहिं कैफ़ियत राय ॾियाज वांगुरु सुर ॾियण वारी हूंदी आहे। बिजलिया ॿोलज को ॿियो जो घुरी सो घोरियां भिटाई। जंहिं लफ़्ज़नि तां ॾात ॾवणी रुॻो आवाज़ ते न पर हथ कराइनि जे आङुरियुनि में बि जेका मिठास रखियल अथसि। जॾहिं कलम पकड़े नज़मनि जी दुनिया में झाती पाए ते लिखियो छॾे त सॼण तोआ लिखियो मूं, सॼण तोआ लिखियो मूं ॾे त तोखे मूं ॾिठो आहे। हा मञा थो तो ॾिठो हूंदो या तो बिन जीवन यार लॻे थो लीड़ूं लीड़ूं साड़ी साड़ी वांगुरु। यादुनि जे जहान में तड़पंदे लिखियाई त वरी का यादि आ तड़पी, वरी को वक़्तु आ जाॻियो। असां पे गाह ॻाया अव्हां पे ओटड़ो राॻियो। बाजा शाहजहान ख़ासकली महबूब खे मयारूं अहिड़ियूं त ॾिनाई जो ॿुधण वारनि चयो यार शाहजहान महबूब खे ईअं नाहे चइबो। विसारण तूं जे ॼाणी थो त विसारण मां बि ॼाणा थो। यार पत्थर जे शहर जा माण्हू नदी जो रेत छा सम्झनि। संदसि आवाज़ उॾारूं कच्छ काठियारवाड़ राजस्थान कश्मीर खीरथर किटी बंदर शेख करे भांडारी भुगड़ा मेमन रूपा माड़ी अली बंदर जे लकनि समेत सॼी सिंध हिंद जी दिलनि खे मोहे थो। जेको प्यार मूं नंढड़े माण्हू खे अर्पे थो सो लफ़्ज़नि में बयानु करण खां मथ भरो तोड़े जो असां हाणे गॾिबा घटि आहियूं भाउ शाहजहान सां। पर जिथे बि मिलंदो आहे त नंढड़े भाउ सवा सॾु करे वॾनि भाइरनि जेतिरो भाईंदड़। हिन वॾे अदा जो अॼु जनम ॾींहुं आहे। अल्लाह पाक खां इहे दुआऊं नेक तमन्नाऊं शल बहारुनि जी हवाउनि जीअं मुरकंदो रहे। भाउ शाहजहान ख़ासकली कॾहिं बि तुंहिंजूं मुरकूं मेरियूं न थियनि। आउं तुंहिंजो नंढड़ो भाउ हकीर ऐं फ़क़ीर। आवाज़ नंगर जो साथी सैयद अमानुल्लाह शाह।